अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त मुसलमानों जेकर दुनिया में कामयाबी ऐं कामयाबी वारी जिंदगी गुजार चाहो था इन दुनिया में भी खुशहाल हो जो कब्र में भी बेड़ा पार हो जन त हिकड़ो ही तरीको आ उहा वात वठ जेका मदीने जे मीर जी वात आहे। दीन दुनिया जो मुरादो कामयाबियो कब्र जे अज़ाब खां निजात अल्लाह जी रज़ा इन में आ त उहा वात वठ जेका मदीने जे मीर जी वात आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में 63 साल जिंदगी की गुजारी। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का मुकर्रमा में की जिंदगी गुजारिया। मुझे महबूब करीम मदीना तैयबा में की जिंदगी गुजारिया। मुझे अल्लाह के हबीब गरीबन सा की प्यार कयो उए यतीम उए रुवंदड़ जने हबीब जे दरवाजे ते ईंदा त दुख नहीं वेंदा ऐं मुर्तदा वेंदा। सुभान अल्लाह। करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी में असां तवां जे ला बेहतरीन नमूनो आ। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुल हसना। अल्लाह तो फरमाए मुझे महबूब जा गुलामो अवां जे ला हिकड़ो ही रस्तो आ सो त मुझे महबूब जिंदगी के गुजारिया। मुझा हबीब कीअं ॻाल्हाईंदा हा मुझा हबीब जिंदगी कीअं गुजारींदा हा। कुर्बान वजा मदीना तैयबा में मस्जिद नबवी जे अंदर नमाज इशा पढ़ी करे अल्लाह जा हबीब वेठा मुझे महबूब जा गुलाम भी वेठा। अजीब मंज़र मस्जिद नबवी हुजे तो सुभान अल्लाह। अल्लाह से सिमर के मस्जिद नबी जो दीदार नसीब फरमाए। बेअदर नसबल हिकड़ो हो जना दरबार मदीने वाले जो हर रोज भगवान रखे सामान मदीने वाले जो हर रोज भगवान रखे सामान मदीने वाले जो या तरह खबर हिकड़ा हो दरबार मदीने वाले जो हिन दुनिया हिन धरती ते जियर मदीनो जन्नत या अल्लाह है। हिन दुनिया में अगर का जन्नत आए तो मुझे महबूब जो मदीनो आन बिचा अल्लाह के हबीब फरमाए वा बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नह। ओ मदीने में अचण वारो ओ हज करण वारो उमरा करण वारो ये आम जगह नाहे। अल्लाह ताला जन्नत में यो ज़मीन जो टुकड़ो खणी हिते लगायो आहे। सुभान अल्लाह। हिन दुनिया ते हिन धरती ते जियर मदीनो जन्नत या आछो न मंज़र कबरे ऐलान मदीने वाले जो हर रोज भगवान अखेर सामान मदीने वाले जो मस्जिद नबवी में बैठा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अगर समझ में अचे तो सुभान अल्लाह। अगर सिंधी समझ में अचे तो उर्दू में ॻाल्हाए ना समझ में अचे पई आने जे अचे पई तो समझो सुभान अल्लाह। मस्जिद नबविया अल्लाह जा हबीब वेठा हुआ सहाबा जो मजबूर लॻो पियो आ भितरे ज़रूरत दीन जे लाइ अल्लाह के हबीब पंहिंजे गुलामन खे सिर्फ पानी पीअण जो तरीक़ो ॿुधायो।
पानी पीण जो तरीक़ो छा आहे और सब अल्लाह जे हबीब पंहिंजे गुलाम खे फरमायो जॾहिं भी पानी जो गिलास भरियो त साॼे हथ में कयो और सब ॿुधो ऐं अमल जी कोशिश कयो असां ई पानी पी छॾींदा आहियूं उंज लही वेंदी आहे छो न उहो तरीक़ो वठूं जो उंज बि लही वञे ऐं नेकियत जा बि अंबार कमायो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं पानी पियो त गिलास साॼे हथ में झलियो ऐं बिस्मिल्लाह पढ़ो बिस्मिल्लाह पढ़ी जे बीठायो त वेही रहो ऐं पानी खे टिन टिकनि में पियो टिन साहनि में पियो ऐं जेकॾहिं अंधेरो आहे त रोशनी करियो पानी में निहारियो चेक करियो त किचिरो त न आहे ऐं पीअण खां पोइ अल्लाह जो शुक्रियो अदा कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये पंहिंजे गुलाम खे पानी पीअण जो तरीक़ो ॿुधायो मस्जिद नबी जे ॿाहिरां हिकिड़ो यहूदी वेठो आहे उन बि अल्लाह जे हबीब जे ॻाल्हि ॿुधी वरिती आहे त मदीने जे ताजदार पानी पीअण जो ही तरीक़ो ॿुधायो आहे मोटी आयो पंहिंजे घर में रात गुज़री वई अंधेरो छांजी वियो हिन खे कुझ लॻी आहे पंहिंजे घर वारी खे चवण लॻो माई मूंखे पानी पियार हिन जी घर वारी पानी जो गिलास भरे रात जी ॿुधा लॻी पई आहे अंधेरो छांजी वियो चवण लॻो त पीओ ॿार त पानी ॾिसां माई हैरान आहे अॼु खां पहिरीं कॾहिं बि तो रात जो रोशनी जो इंतजाम न कयो आहे माई ॿियो ॿारियो आहे लाइट ॿारी आहे पर ॿारियो आहे रोशनी थी आहे हमरा जो पानी जे गिलास में निहारे त उन जे अंदर ज़हरीलो कीड़ो पो पियो हुयो ऐं उन में निहारे दाह निकिरी वई अल्लाह जे नबीअ जे हिकड़ी सुन्नत ते अमल करण सां जिंदगी मिली वई छो न मुस्तफा जो कलमो पढ़ा त ॿई जहान आबाद थी वञनि मुंहिंजे महबूब करीम जे तरीक़े ते रसूलुल्लाह जी सुन्नत में दीन दुनिया जूं भलायूं आहिनि दीनी जहान जो कामयाबियूं कामरानियूं जेकॾहिं आहिनि त उहा वाट वठ उहो रस्तो वठ जेको मदीने ते बीहे वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे खुल्क जे मथां कुर्बान वञा मदीना तैयबा जी सरज़मीन हुजे तवजो आहे ॾींहं जो टाइम आहे तमाम घणी गर्मी लगी पई आहे ॾाढी उस लगी पई आहे ॾाढो गाढ़ो लॻो पियो आहे हर माण्हू पंहिंजे घर में आहे उन मदीने जे बाज़ार में हिकिड़ी चरी रहंदी हुई मस्तानी मजज़ूबा चओ मेंटर चओ पापई मदीने जे बाज़ार में घुमंदी तो सुभान अल्लाह अल्लाह ये बाज़ारूं चल तोखे मूंखे बि घुमण जी तौफ़ीक़ अता मदीनो मदीनो सदा साह सारे खबर लाहे बेबस अगर मौत मारे मदीनो मदीनो सदा साह सारे खबर लाहे बेबस अगर मौत मारे मरा तलाश मुझो पिरानी कफन थिए मदीने जो कपड़ो मोइनो कफन थिए सुभान अल्लाह जवाब ना जेकॾहिं नात वणे थी कपड़ा अभी भी सुभान अल्लाह चओ हेॾे मुंडी ॾियारी को हेॾे पियो ॾियारे को हेॾे पियो ॾियारे मज़ो नहीं जवा तवजा नदी एड़ी पिटड़ी दो मा अल्लाह सुबह जो मथो नदी दे करे सुभान अल्लाह ये पिट कमरा तवजा मदीनो मदीनो सदा साह सारे खबर नाहे बेतिस अलय मौत मारे खबर नाहे बेतिस अलय मौत मारे मरा तलाश मुझो तेरा दी दफन थिए
कपड़ो मोड़ी जो कपन थिए बल से सगोरा सगल सा सवारे कपरना हिवेदस अरे मौत मारे खबरना हिवेदस अरे मौत मारे मदीने दे बाजार में हिप्पी चली दे दिया मस्तानी दे दिया पई कड़ी दिया काफी दिया कोरजी गाल बुदण वालो लोतवा हर के खबर आ चलिया मस्तानिया बे मकसद फुदूल गलाई दिया बिन पैर जो टांगो पेवा या चली मदीने दे बाजार में घूमते आई मस्जिद नबवी के दरवाजे सुभान अल्लाह अल्लाह करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में जलवा कर रहा अणु चरी दरवाजे ते बिटिया उता का हथ था आयु के ले ओ मुजा बाबू वही दे तो सुभान अल्लाह एक नबी करे मदीने के ताजदार के चरिया अल्लाह ने हबीब के में कोरिया भेदिया कुर्बान वाला यारो अज जे करे कोई पिया मेरा वजीरा वरो मानवा हबीब के सलाम जो जवाब दे देना तैयार ना है पर पैगंबर इस्लाम बनी सुन्नता तुझे आला दे सब के अपना उनका करे मदीने जो साईं तशरीफ पड़ी वयो सुभान अल्लाह करे करे माता वो मार भगायो आला करे मदीने वजन क्या घड़ी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चलो कुरानी सद कयो मुझे मालूम ये न फरमाए तो कुरानी या चलिया मां नबी जो सरदार है न मुझे बाबू का कुर वजह कदम सुभान अल्लाह वो मां ये खबर छाती चवे जो लगी हिते कोन बुधाई दी समा तो बाहर निकली हक़ के गाल बुधाई वाह मुझा बाबू तुझे अखलाक का कुर्बान बना तुझे खुद के अजीम का कुर्बान बना तुझे रहमत के फरियाद का कुर्बान बना चली अगे थी वने मदीने जो तीर पुछा पियो वने सुभान अल्लाह दिखारो दुनिया में को एड़ो लीडर हो जे एड़ो बादशाह हो जे न ते करे हिकिया ते जो नालो मदीने जो ताजदार वा माई बची आया मस्जिद नबी जे के अपनो खुलो बेगाना ग्राउंड को पेवा लगी की लगे उते वा माई दरी दे वई चो दे वई गला दे वई बे मुसद गला दे वई परवाह हसने दे जाना ना मुझा महबूब कन लगाए दुध दे वया सुभान अल्लाह अरे चरी मुस्तानी को मकसद भी न हो फूल गला दे वई पर मुझे बाबू का जो अखलाक महबूब का तवज्जो ही बदल साहब के कावड़ की डाली लगी ये चरी मसलानी खामा खां गर्मी में अल्लाह के हबीब के ब्यालो बिठिया और केर गाला है जो बाबू कान अद कला बुझो माई दड़े दड़े रवानी थी वया अल्लाह जा हबीब गोदी आया मस्जिद नबी में तमाम सहाबा जोड़ी आया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह फिदा का हबीब में आवाज़े लखा अबू अम्मा कुर्बान मरे सजे मदीने के खबर आ चलिया हल जो दमाग फेल थी वया किता इंडिया उता पैदा न दिया को मानू हल के हाथ लगी दोआ को कबूल न बोली दोआ अवा छोटा डरो खुदा हबीब मुर्की पया मदीने दे ताजदार मुर्की फरमायो गुलाम मां मुस्तफा के खबर आ चलिया मस्तानिया हल जी केर भी न बुददुआ तो ये जी केर भी न बुददुआ उन जा सदम मोहम्मद सुन दो आया ये जी केर भी न बुददुआ आला हज़रत फरमायो जिसके तसकी से रोते हुए हंस पड़े जिसकी तसकी से रोते हुए हंस पड़े उसका कसम की आदत ना हुस्न
जिसके तस्वीर से रोते हुए हंस पड़े मुस्तबसुम की आदत ना हो सलाम मुस्तफा जाने तेरा हो सलाम लेकिन लतीफ फरमायो त मारो चल ॿिया बि घणा अरे मारो चल ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुन हो सिर सभिन चढ़ी चांगे ते कदो वक़्त दिल हल मखां पापुरल यार हो त धरी तो हथड़ा अल्लाह जे हदीस फरमायो जंहिंजी केर बि न ॿुधंदो आहे उन जा सदड़ा मां मोहम्मद वीर फरमायो मन ला वारिस न हो अना वारिसुल जंहिंजो दुनिया में केर बि वारिस न आहे मां मोहम्मद जो वारिस अहिड़ो वारिस कब्र में भी इंशाअल्लाह मदद फरमाइंदो मरण में भी इंशाअल्लाह भलाई देंदे ऐं क़यामत के जाए इंशाअल्लाह मदीने जो मीर रंग लाईंदो क़यामत के जाए भी रंग लाहींदो मुसलमान सुठी तुझे लजपाल जो कलमो पढ़ियो आहे आम लदीना है तकबीर जो सरदार नबी जो आदार मदीने जो पगदार जो वफादार अपो हथ कड़ी दे जो अंबड़ हथ कड़ी दे दोस्त यार मिट माई तली लकार सभई नाता जोड़े वेदा पर खुदा दी बात जो कसम कबर हुजे क़यामत जो ॾियारो हुजे हिकी वफादार जे जो नालो मुहम्मद मीर अथई हजरत गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अने सिंध जो पीर जो वॾो शायर आहे वॾो आशिक़ रसूल आहे ऐं ॿियो वॾे महबूब जे शान में नातो पढ़ंदो हो पर खां इतराज़ कयो कि गुलाम नबी ॻाल्हि वॾी थो कई त बस महबूब वेठो आहे भला क़यामत हुई वइन कान मिक़दारु 50000 सना हिकिड़ो ॾींहुं 50000 साल हुई ऐं हो तो जे गुलाम नबी को तेरो सवा दखल नबी यहूदा घणा नबी अब वेश 1,24,000 नबी हो हर नबी जी उम्मत होदी आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं दुनिया में जेके इंसान आया जेके ईंदा सभई उते हुदा उते त वॾो मजमू हूंदो लखन करोड़ अरबल खरबल पथल कांगाल चढ़ियल हुजे भला गुलाम नबी अहिड़े मंज़र में तूं महबूब खे कीअं ॻोल्हींदे कॾहिं रश हूंदी 1,24,000 कमो वेश नबी हूंदा तो हर नबी जी उम्मत होगी क़यामत जो ॾींहुं हूंदो सिज मेरे बराबर हूंदो भला उते यार खे कीअं ॻोल्ही गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह इश्क हुजे त अहिड़ो हुजे मुर्गी पियो कि सवाल करण वारा हीअ जवाब नथो ॾियां पर को क़यामत अचण ॾे ॾिस त यार खे कीअं थो ॻोल्हियां सुभान अल्लाह हशर में न हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा बड़े जो सुभान अल्लाह जो इंशाअल्लाह सुञाणदासीं हशर में न हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे सुनाना हशर में न हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा ये सुञाण दे रे तो हुद से छोट वारे जो नंढो हथल में मुझो मुस्तफा पाक पधरो लगले में मुझो मुस्तफा पाक पधरो लगले में जिए गुल गुलाबिया सुहरो गुल में यारो तो मामला एड़े
कड़े शान वालो नबी मिलवा कड़े मान वालो नबी मिलवा मुझे महबूब जे सीरत जे गाल पे के मुझे मक्के जा दुश्मन जे पे जान जा दुश्मन हा लेकिन मुझे हबीब जे राह में ठंडा ठोड़ी रहा मुझे हबीब जे राह में हर ठोड़ी रहा लेकिन हबीब जे मेरा इस मुबारक के पत्थर वसाइंदा हा लेकिन महबूब जे राह में कंधा बिछाइंदा हा पर अल्लाह की जात जो कसम तेरे दुश्मन की तरफ हली तो अल्लाह तो उनका बड़ा नखे माफ फरमाइंदा हा या मुझे महबूब जी सुन्नता या मुझे महबूब जी सीरता असा तो कने पड़वारायो मामूली मामूली गाली दे करे असा ने बड़ा झेड़ा बड़ा झगड़ा तो के साथ लड़न के ना प्यार लाए पर मुसलमान ये अजे पाल का उनका जो तो कलमो पड़ेवा उन महबूब जो खड़ा केवा पैजो तो पैजो पर जे दुश्मन भी हली तो हो तो महबूब दुश्मन से भी माफ सुभान अल्लाह ला हबीब जे मक्का मुकरमा में हा मुझे महबूब वाले मदीने वजह जो इरादो कयो मदीने हिजरत जो इरादो कयो जे रात मुझा महबूब मक्के में तीरिया लदे आल पैगंबर दिल में ख्याल कयो वही मक्के अचण थी राजे न थिए अज रात वनी दिल खोले काबतुल्लाह में नमाज नफल पढ़ा सुभान अल्लाह मुझे महबूब लिखो हाय मां मक्के में हिजरत करे माइग्रेशन करे मदीने जो वना वही अल्लाह के अचर थे या नथिए अज रात वनी बैतुल्लाह जे अंदर रब की इबादत कया नमाज नफल दुआ कयो अल्लाह से असाई तवा के बैतुल्लाह जे नफल नसीब कर तब जो आमीन हाजी अता हलता हलो खुशी अम्मा फिलता हलो 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 मुझे महबूब कदे हलो हलो मुझे महबूब जे कदे ओ हाजी अता हलता हलो खुशी अम्मा खिलता हलो 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 मुझे महबूब जे कदे ओ पैर भले फाकी पवन मारो खड़े चलियो प्याचान सल्ले अल्लाह पढ़ता हलो सल्ले अल्लाह पढ़ता हलो खुशियां खिलता हलो 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 मुझे महबूब जे कदे हलो हलो मुझे महबूब जे कदे बैतुल्लाह शरीफ देवे जो आया और कायम के बैतुल्लाह जो खलीफो चो मुशावर चो खिदमत करवारो उन जो नालो हो उस्मान अजा कलम कोन पड़ो अजा काफर हो बैतुल्लाह दी चाबी उन वट रही अल्लाह दा हबीब आया उस्मान के हाथ सादो चवे कि तू बैतुल्लाह जो दरवाजो खोल मां अंदर वनी अल्लाह दी इबादत ओ उस्मान ने हजरत को कलमा कलम को पढ़ी मुझे हबीब सा नाज़िमा कलमा जो गालाए ओ मुसलमान जा नबी सलाम वाला तुझे ला दरवाजो खोलिया सवाली पैदा ना है ना तुझे ला दरवाजो कदे भी न खोली दस मुझे हबीब फरमाए उस्मान मा मक्के मांगनी रहा अज रात जो मेहमान आया और हुन जवाब जो जमान दरवाजो न खोली दस नबुवत वाली जुबान मा कलमा निकली वया उस्मान तुझी मर्जिया दरवाजो खोली या न खोली हुए नियत करे नाहिर बैतुल्लाह जी चाबी मां मोहम्मद जे हथ में हो जे नबूवत वाली ज़बान में या गाल निकली आई हो जुड़ी ये ख्वाब तो मिसी ये चाबी वाली तुझे हथ में मुझे महबूब मोहम्मद इंशाअल्लाह मुझे अल्लाह दा हबीब पाक नमाज नफल पढ़े रवाना किया वजा महबूब ने मक्का मुकरमा लदे बरी मदीने ले वया सुभान अल्लाह दुआ कयो अल्लाह हर एक दी वाड़ मदीने दे करे सुभान अल्लाह ओ वजे को जा मदीने दे तरफ दिखिए वजे लाल रखे दे जो मां जाए लिखी वजे को जा
मदीने में तरस दिखी वजिलाल थे जो जाए लिखे मुझको मदीने अज अरब से उड़ाम से भो मुझे ये खेद सलाम से भो दरवेश वजे पैगाम से भो पल पल में कर पर बाजे पखी मुझको मदीने में तरस दिखी वजिलाल थे जो जाए लिखे मुझको मदीने हर साल चवा महीना वञा पर तोड़ न कयो तकदीर अञा हर साल चवान महीना वञा पर तोड़ न कयो तकदीर अञा जो इरादो कीअं भञा भला दिल जो इरादो कीअं भञा मुंहिंजो अर्ज़ रखा सरदार सखी मुझको मदीने में तरस दिखी मंजलाल खेदे जो जाए लिखी मुझको मदीने में यार मुझा महबूब करीम मक्के मालने मदीने आया ज़मानो गुज़रदे वयो सुने होते बिक़ाबाद में जने अल्लाह का हबीब शाया निशान फातिहा अंदाज में मक्कतुल मुकर्रमा में दाखिल किया बिना के जग जे अल्लाह पाक अमन सा को अता फरमायो हाने मक्के में जेके मुझे हबीब जा दुश्मन हा जिन राह में कुआ पुजा कड्डा पुजा जिन ताइफ जे मैदान में पत्थर हया मुझा बचा कोई दुश्मन ने कंपी गलावा उनका बाल ऊपर थी गया मुसलमान अगर होकर आया हर अल्लाह जे के हाल भी दो सजी रात तक न रहा पर बाबू जाता हो सजो जी अल्लाह का कुर्बान मुझे बाबू भाई फौज मक्के में है बाल नहीं बदिया सुन्नत हो दी अरे भी अल्लाह जा हबीब के ते रात जो हम पर करीबन पंहिंजे गुलाम खे फरमायो आराम कयो अल्लाह जी बंदगी कयो सुभाणे सिंध मरंदो उन खां बाद जो मामलो आहे मके वारनि जेके मुशरक हा उन्हनि पंहिंजा एलची मोकिलिया मुखबर मोकिलिया जासूस मोकिलिया वञी ॾिसो त मुसलमान छा रात जो राजा जासूस निकिरी आया को नमाज़ तहज्जुद पढ़ी रहियो आहे को बैतुल्लाह जो तवाफ पियो करे को क़ुरान जी तिलावत पियो करे जेरी वल फजर जी अज़ान आई त मुझे हर महबूब जे गुलाम जे हथ में मिसवाक हुयो नंदड़ो बा पाण करीम जी सुन्नत आहे ऐं अल्लाह जे हबीब फरमायो जेको हमेशा मिसवाक ते पाबंदी कंदो दुनिया में लदीदो त अल्लाह के जो ईमान ते खातिर हाणे मुझे महबूब जी सुन्नत जो रूप दबदबो हर सहाबी दे हक में नंदड़ होयो मिसवाक होयो ए जो नंदड़ हासे बया ए के चीज के वादा पूर्ण जेके वया कबे जे लिखी जहाए खुदे भगा थोड़ी आया मक्के में पंहिंजे मित्र माइत्र खे चवण लगा जल्दी मक्के मां भजो खबर न आहे मुसलमान कहिड़ा हथियार खणी आया आहिनि अञा रुगो ॾंद पिया साफ़ कर लगे तो असा के कच्चो कच्चो खाई वेंदा